नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट खां ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट वेझो राणी स्टॉप में शहरीन लॉकडाउन वारे ऐलान खे हवा में उॾाए छॾियो आहे। शहर मुकमल तौर ते खुली वियो आहे। सवें होटलूं, गिरेज जी दुकान समेत ॿिया केतिरा ई दुकान सरेआम हलण लॻा आहिनि। दुकानदारनि में वॾो हजूम मतल आहे। कोरोना वबा वायरस खे पकड़जण जो ख़दशो सिंध हुकूमत जे ऐलान बावजूद बि राणो शहर हलंदड़ इलाइक़े वासियुनि पारां नोटिस वठी फौरी तौर शहर बंदि कराइण जो मुतालबो, जॾहिं त शहरीन आबिद हुसैन अली भंगवार, आजन भंगवार, हिदायतुल्ला गोलो ऐं ॿियनि मीडिया खे ॿुधायो त हिकु तरफ़ सिंध हुकूमत पूरे सिंध खे लॉकडाउन करण जो ऐलान कयो त ॿिए तरफ़ हितां जा दुकान मालिकान पुलिस सां ॿट बणी सरेआम दुकान हलाइण लॻा आहिनि। दुकान मालिकान सिंध हुकूमत जे हुकमनि खे छॾे छॾियो आहे। दुकाननि ते वॾो हुजूम मतल आहे, जंहिं करे वबा कोरोना पकड़जण जो ख़दशो आहे। हिननि सिंध हुकूमत ज़िले इंतज़ामिया खां मुतालबो कयो त फौरी तौर ते नोटिस वठी शहर बंदि करायो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।